27वीं आइनी तरमीम खां पोइ मुहाजिर पंहिंजी पूरी ताक़त लॻाए चुका आहिनि ऐं लॻाइनि था त सिंध मां कराची खे अलॻि कयूं ऐं हिकिड़ो नओं सूबो ठाहियूं। छो त 27वीं आइनी तरमीम में इहा ॻाल्हि साबित थियल आहे ऐं उन में मौजूदु आहे त जेकॾहिं 27वीं आइनी तरमीम थी वई त मुल्क में मज़ीद नया सूबा ठाहिया वेंदा। मुहाजिर हिन वक़्तु पूरी कोशिशि करे रहिया आहिनि त असां कराचीअ खे नओं सूबो ठाहियूं। मां शुरूअ में इहा ॻाल्हि कई हुई त जेकॾहिं 27वीं आइनी तरमीम इहा पूरी थी वई ऐं क़बूल थी वई, इहा पास थी वई त मुहाजिर पंहिंजी पूरी कोशिशि लॻाईंदा कराचीअ खे नओं सूबो ठाहिण में। जेकॾहिं कराची सिंध मां अलॻि थी वई त सिंधियुनि खे कुझु बि न बचंदो। इन जे करे हिन वक़्तु बि मौक़ो आहे तव्हांखे त कराचीअ खे बचायो ऐं नओं सूबो ठहण खां रोकियो। जीअं सिंध